بسم الله الرحمن الرحيم. السلام عليكم. ودا بھائیوں کے دلائے تے پہنچایو اساں کے بے خوشی ہے کہ چھوکریوں مجھے جانی کے وقت عمر جو آئین انہن کے مبارک ہو جی چھوکرا یا کہ ویٹھا ہویا انہن کی شادی کوئی اساں کے بے خوشی ہے. اللہ سائیں دعا کیوں تا اللہ سائیں اساں کے ہمت دے اساں وڌيڪ دن जेके भी छोकिरियूं वेठियूं आहिनि जहिड़ी असां फरमाइश ॿुधी आहे अलाह ताईं उन्हनि जूं बि जीअं जीअं हीअं रौनक में ऐं अहिड़ी तरीक़े सां शादी कयूं असांखे ॾाढी ख़ुशी आहे. ऐं अलाह तव्हांखे जेके बि शादियूं थी रहियूं आहिनि हिन वक़्तु हिननि जी जोड़ियुनि खे अलाह ताईं ख़ुशि रखे ऐं सभु हमेशह ख़ुशि रहनि. मुंहिंजी इहा ई दुआ आहे. ऐं तव्हां दुआ कयो त अलाह ताईं जंहिंजी बि करण लाइ वधीक मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां. महिरबानी.